नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी से गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु असीं प्रोग्राम सिंध कचहरी करे रहिया आहियूं उॾेरो लाल विलेज ऐं उॾेरो लाल जी मज़ार आहे। ॻोठ जो नालो उॾेरो लाल विलेज आहे ऐं उॾेरो लाल तमामु वॾो मशहूरु जेको आहे सो इहा दरगाह आहे सिंध में न पर मां सम्झां थो त पूरी दुनिया जी मशहूरु दरगाह आहे, ख़ासि तौर ते इंडिया ऐं पाकिस्तान जे हवाले सां। हीअ उहा उॾेरो लाल जी दरगाह आहे जिते हिक ई हाते में मस्जिद बि आहे, मंदर बि आहे। हिक तरफ़ आज़ान ईंदी आहे, हिक तरफ़ निमाज़ पढ़ी वेंदी आहे ऐं ॿिए तरफ़ जेको आहे सो मंदर में भॼन बि ॻाइबा आहिनि ऐं मंदर में इबादत कबी आहे। हूअं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़े क़िस्म जूं मज़ारूं आहिनि पर हिक हाते में मौजूदु अहिड़े क़िस्म जी किथे बि मज़ार नथी मिले तारीख़ में। ऐं हिन उॾेरो लाल जी वॾी हिकिड़ी तारीख़ी हैसियत आहे। अञा ताईं तारीख़दान तमामु वॾी पुराणी तारीख़ हुजण जे करे मुख़्तलिफ़ जेके लेखक आहिनि असांजा तारीख़दान आहिनि उहे असली जेका हक़ीक़ी हिन जी तारीख़ हुजे उन ताईं पहुची न सघिया आहिनि त कॾहिं खां तारीख़ शुरू थी थिए ऐं कीअं। के माण्हू उॾेरो लाल जे हवाले सां चवंदा आहिनि त मुस्लमान आहे, के चवंदा आहिनि हिंदू आहे। अञा ताईं उहा चिटी तारीख़ साबित थी न सघी आहे ऐं जंहिंजे करे मां त चवंदो आहियां त बल्कि असां जेके सिंध जा माण्हू आहियूं, सिंध जो जेको सूफ़ी आहे, हीअ सूफ़ियुनि जूं दरगाहूं आहिनि। जेकॾहिं कंहिंखे बि दुनिया जे कंहिं बि माण्हूअ खे ॾिसणो आहे त सिंध अचे त सिंध में मुस्लमान ऐं हिंदू बग़ैर कंहिं जेको आहे सो फ़र्क़ जे बग़ैर कंहिं मामलनि जे कीअं गॾु रहनि था। अहिड़े क़िस्म जे हिकु हाते में सिंध जे अंदरि हिकु मस्जिद बि हुजे, मंदर बि हुजे ऐं गॾिजी निमाज़ूं पढ़नि ऐं गॾिजूं जेको आहे सो भॼन ॻाइनि, इबादतूं कनि। मां सम्झां थो तारीख़ में अहिड़े क़िस्म जी थाणे बुला खान में बि हिकिड़ी अहिड़ी क़िस्म जी हिकिड़ी मुंहिंजी मज़ार ते वञणु थियो। उहा हिंदुनि जी जेका मंदरु आहे उन में जेको ॿुहारीदार आहे उहो मुस्लमान आहे। त हीअ जेका रवादारी आहे सिंध जी, मां सम्झां थो त दुनिया जे कंहिं बि खिते में मज़हबी रवादारी जेकॾहिं मिलणी आहे त सिंध में मिलणी आहे। ऐं हिन उॾेरो लाल मां असां सबक़ु पढ़ाए सघूं था त हिकु हाते जे अंदरि मस्जिद बि आहे त मंदर बि आहे, इबादतूं बि थियनि थियूं। ऐं अॼु ताईं तारीख़ में कॾहिं बि कंहिं मुस्लमान दीवान सां का तेज़ थी न ॻाल्हायो आहे, कॾहिं कंहिं दीवान कंहिं मुस्लमान सां तेज़ थी न ॻाल्हायो आहे, मुंहुं ख़राबु करे बि न ॻाल्हायो आहे। एॾी मुहबत, एॾी रवादारी वॾी ॻाल्हि आहे। हिन रवादारी ऐं उॾेरो लाल जे मज़ार ते वेठा आहियूं हिकिड़े सिंध टीवी जे सिंध कचहरी प्रोग्राम में। हिन रवादारी जे हवाले सां हिकिड़ी तारीख़ थी वञे त असां हिन रवादारी जे अमीन उॾेरो लाल जे मज़ार में वेठा आहियूं। कोशिशि कंदा आहियूं त जिथे बि असां प्रोग्राम कंदो आहियां मां त हिकिड़ी नंढी रिपीटेशन थींदी आहे त हिन सिंध कचहरी जे प्रोग्राम जो करण जो हिकिड़ो असांजो ख़ासि मक़सदु हूंदो आहे सिंध टीवी नेटवर्क जो। त सिंध टीवी नेटवर्क कोशिशि कई आहे हर दौर में त जेका सिंध जी सक़ाफ़त आहे असांखां परते थींदी पई वञे। असांजो जेको ईंदड़ नसुलु आहे, नौजवान नसुलु आहे, उहो सक़ाफ़त खां थोरो परे थींदो पियो वञे। उनखे ख़बर न आहे त हीअ जेके रलीअ ते वेठा आहियूं, रलीअ जी केतिरी अहमियत आहे। असांजी जेके अजरक आहे, टोपी आहे, हीअ लुंगी आहे, इन जी केतिरी हैसियत आहे। असांजो मल्ल प्रोग्राम आहे, जेका मल्ल रांदि आहे, उन जी केतिरी हैसियत आहे। नौजवान अॼुकल्ह इंटरनेट जो दौरु आहे ऐं कंप्यूटराइज़ दौरु आहे। नौजवान हिन पंहिंजी सक़ाफ़त खां, कल्चर खां पोइते थींदो पियो वञे। उन जे करे असां हीअ सिंध कचहरी जो प्रोग्राम करे ईंदड़ नसुल नौजवाननि खे ॿुधाईंदा आहियूं त हीअ जेके ओताकूं आहिनि उहो बि असांजे कल्चर में शामिलु आहिनि। असांजा वॾड़ा हूंदा हुआ, मुअज़्ज़िन हूंदा हुआ, ॻोठनि जा, इलाइक़नि जा, पाड़नि जा चङा मुड़ुस हूंदा हुआ। पोइ माण्हू शाम जो पंहिंजा कम कारियूं लाहे, को मज़दूर हूंदो, को दुकानदार हूंदो, पंहिंजा खफ़ा खारियूं लाहे मोटी अचे। उन्हनि ओताकुनि ते वेंदा, उते वञी कचहरी कंदा, हाल हवाल ओरींदा, पंहिंजा परावा मिटनि माइटनि जा, ओड़े पाड़े जा। पोइ उते सूरत सलींदा। पोइ उते वरी जेके असांजा वॾड़ा हूंदा हुआ चङा माण्हू उहे उन जा हल बि कढंदा हुआ। पर हाणे असां वटि उहो सिस्टम आहे कोन। हाणे असां जेकॾहिं 5 घर जा भाती हिकु कमरे में वेठा आहियूं, भई 5 ई मोबाइल में लॻा वेठा आहियूं, हिक ॿिए सां मुखातिब न आहियूं, हिक ॿिए जो मुंहुं नथा ॾिसूं त कीअं हिक ॿिए सां हाल हवाल ओरींदासीं। ठीकु आहे, जदीद दौरु आहे, कंप्यूटराइज़ दौरु आहे, उन मां माण्हुनि खे फ़ाइदा बि मिलिया आहिनि। पर अहिड़े क़िस्म जो जेको पंहिंजो कल्चर आहे उन कल्चर खे असां उजागर करण जे लाइ सिंध कचहरी जा प्रोग्राम कंदा आहियूं। सिंध जे हर शहर, हर ॻोठ ऐं हर अहिड़े क़िस्म जे सूफ़ी मज़ारुनि ते वेंदा आहियूं। हिते ई प्रोग्राम करे असां माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियूं त सिंध जो जेको कल्चर आहे, सिंध जी सक़ाफ़त आहे, उन सक़ाफ़त जी जेका उजागर करण जे लाइ अहिड़े क़िस्म जूं कचहरी कंदा आहियूं। उॾेरो लाल
जी जेका दरगाह आहे उन्हनि जा ॿुहारीदार उन्हनि जा जेके चङा मुड़ुस आहिनि या जेके उतां जा ख़िदमतगार आहिनि उनखे ख़िदमतगार बि चई सघिजे थो उहे बि गॾु आहिनि ऐं जेकॾहिं ॿिया मुस्लमान जेका मस्जिद आहे असां हिन ई उॾेरोलाल में मस्जिद सां लाॻापियल मुस्लमान बिरादरी जा असां सां गॾु मौजूदु आहिनि हितां जो वाइस चेयरमैन इलाइक़े जो या मुअज़िज़ शहरी पढ़ियल लिखियल सिंधी अदबी संगत जा दोस्त सभु असां सां गॾु मौजूदु आहिनि सभिनी खे ॿुधंदासीं ऐं हिन उॾेरोलाल जी कोशिशि कंदासीं त तारीख़ी हवाले सां जेके हितां जा लोकल माण्हू आहिनि जेके हिते ख़िदमतूं कंदा आहिनि दरगाह जूं उन्हनि खां पुछूं त तारीख़ी हवाले सां हिन जो छा चवणु आहे छा था चवनि पिया तारीख़ी हैसियत कहिड़ी आहे कीअं उॾेरोलाल आहे कचहरीअ जो जेको मज़ो हूंदो आहे उहो हूंदो आहे गुजारत में ऐं जेका सुघड़ तव्हांखे ख़बर हूंदी त सुघड़ जी वॾी हिकिड़ी हैसियत आहे सुघड़ रुॻो उहो न हूंदो आहे जेको शाइरी पढ़ी ॿुधाए या गुजारतूं ॾे पर सुघड़ औरत बि हूंदी आहे सुघड़ मर्द बि हूंदो आहे सुघड़ जी जेका माना आहे उहा चवंदा त 100 घड़ करे हिकिड़ी शइ ठाहिणु माना सुहिणी शइ करे हिकिड़ो हारी आहे जेको ज़मीन में ॿारहं ठाहींदो आहे सुहिणे नमूने सां ॿारहं ठाहे उन्हनि में ॿिज पोखे थो उहो जेको ॿिज निकिरे थो उहा बि सुघड़ाए पए घर में औरत आहे थांव सुहिणे नमूने सां ठाहे टुके रखे थी सुठो खाधो खाए थी महिमाननि जे अॻियां का सुठी डिश पेश करे उनखे बहितर नमूने सां उहा बि सुघड़ाए पए त हीअ सुघड़ाए पए ऐं मां जेकॾहिं तव्हां संगत जी इजाज़त हुजे त हिते असांजा सुघड़ मौजूदु आहिनि उन खां गुजारत ॿुधूं गुजारत जे लाइ जेको आहे सो असां सां गॾु आहे गुल मोहम्मद जट गुल मोहम्मद साईं गुजारत ॾियो हेॾां संगत वेठी आहे गुजारत चवे थी त आ नाला थी नालो मूंखे मर्ज़ तुंहिंजो आ नाला थी नालो मूंखे मर्ज़ तुंहिंजो तुंहिंजो अदा वराए ॾे बचे वाह आ नाला थी नालो मूंखे मर्ज़ तुंहिंजो बचे मुंहिंजो अचनि तुंहिंजो मूंखे अचणु तुंहिंजो बचे मुंहिंजी आहे छिक तोखे छिक बचे आ नाला थी नालो थी हाज़िर बचे बचे मूंखे आहे रंग नाले में बि वेंदी तुंहिंजो थी नालो इंतज़ार तुंहिंजो मर्ज़ तुंहिंजो मूंखे इंतज़ार बचे 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 मर्ज़ तुंहिंजो बचे मूंखे आहे मौक़ो तुंहिंजो बचे मौक़ो मर्ज़ बचे 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 ॾढ में वाह वाह ॾढ तुंहिंजो हा वाह सही वाह ज़बरदस्त हाणे ये गुजरात जी खोल कयो हाणे माई जो बेड़ो ॿुॾी वियो हो जंहिंजो सुधो ॿुढड़ी जो हाणे सॾे पई बादशाह पीर खे जी आ नाला थी नालो मूंखे मर्ज़ तुंहिंजो आ बादशाह पीर थी मदद मूंखे ॾढ तुंहिंजो नालो हिकिड़ो बादशाह पीर ॿियो मदद मर्ज़ ॾढ वाह आ बादशाह पीर थी मदद मूंखे ॾढ तुंहिंजो वाह सही वाह 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 बी थी वञे हिकिड़ी पखी चयो हो नाले खे पखी चयो नाले खे इन ज़ात सां नालो न कजाओ हाणे पखियुनि जा नाला ॿुधिजाए हा पढ़ मर्शा मीर हुसैन या तूं गम मंझि गुज़ार पखियुनि मातम कयो पीर ला पंहिंजा वाहिरा छॾे वणकार गेरनि ॻोढ़ा ॻाढ़िया पाण कजाते पार जेकियूं पंहिंजे झोरीअ में पियूं चिड़ियूं कनि चूंगार हेड़ा उदासी हुसैन ला त तितर कनि तवार बाज़न ज़ुरन बस कयूं छॾियूं शौक़ शिकार हेड़ा उदासी हुसैन ला त तितर कनि तवार कुंजो कुरकल रो हते करे आयूं कतार होदो दो हुमा पखी वे पसंद वाह सही वाह पखियुनि जा नाला ॾिसो न इहा आहे सुघड़ाइप हा हिकिड़ो सुघड़ो सभिनी पखियुनि जा अहिड़े शाइरी चवंदा जी हाणे साईं गुज़ार जा अखर पखी चयो नाले खे पखी चयो नाले खे हा इन ज़ात सां नालो न कजाओ पखी हुमा हुमा नालो मरहब ॿियो नालो बरामबरी ज़ात हाशमी मां चवंदी हुई मरहब खे त अली जे साम्हूं करे न थी जाओ वाह 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 पखी चयो नाले खे इन ज़ात सां नालो न कजां हो मां चयो मरहब खे त हाशमी सां बराबरी न कजां वाह 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 हाणे गुजारतुनि जो सिलसिलो शुरू थियो वरी कुझु तव्हां ॿुधायो भला छा था ॿुधायो सुघड़ हाणे आहे हुनुर हुनुर हा बिस्मिल्लाह सुगड़ाब जी हिकिड़ी नस्ब 16 सनफ़ूं आहिनि सुगड़ जूं इन मां हिकिड़ी हुनुर बि आहे हुनुर बि आहे
हुनर पहिरीं ज़ातनि ते आहे, वाह वाह, ज़ाहिरी ज़ातनि जा नाला आहिनि, उन्हनि मां पोइ उन माना बि थी निकिरे मतिलबु पई। बि थींदो। हा हाणे मारवी उमर बादशाह जॾहिं खणी कोर्ट में क़ैद कई हा। तॾहिं 21 ॾींहं क़ैद हुई। हा हा, उनखे मारी उमर बादशाह खे चयो तूं मूंखे झांगियुनि खां छिनी खणी आए, पर तोखे पंहिंजी न्याणी खणी जे बंदि करियां, तोखे अहसासु हुजे आहे उनजो, पर आऊं धारी आहियां, पराई आहे, तोखे को मुंहिंजो अहसासु कोन्हे। हा मारी उमर बादशाह खे चवे थी जलबाणीअ खे बंदि करे खोसा न करियां त ख़बर पई, जलबाणीअ खे बंदि करे खोसा न करियां त ख़बर पई, उनजा हाजाना करे वरी पवर न करियां त ख़बर पई, पर जेसीं ही ब्राह्मणी न वेंदे तेसीं कंदसि पेकी हो कोटल में। चलो जलबाणी खे बंदि करे खोसा न करियां त ख़बर पई, जलबाणी खोसा नथी चवे, चते झले अबाणीअ खे बंदि करे को साव न करियां त ख़बर पवे। वरी चए थो उनजा हाजाना करे पवर न करियां त ख़बर पवे, हाजाना ऐं पवर नथी चवे, चए उनजा आजाना करे उन तां पोइ वर न करियां त ख़बर पवे। हाणे चवे थी जेसीं ब्राह्मणी न वेंदी तेसीं कंदसि पेकी हो कोटल में, ब्राह्मणी चवे ई कोन थी, चए जेसीं भेरा उमाड़े न ईंदे तेसीं कंदसि पेकी हो कोटल में। नंढड़ो सिंगार आहे, जी सिंगार चवां थो, ही सुंगर सिंगार जे अखरनि ॿोली आहिनि, हिन में सुगड़ जी ॿोली जा अखर बि विच में अथसि। सिंगार महबूब जी सना आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सिंगार चवां थो सोरल जो ऐं कुल ई ॾियो कन, ही केस ककोरल कामल जा वारियो वंग हणनि, ताक़त हल हले तन जे अॻियां बशर की न बचन, पर जे लाखीड़ो मुंहिंजो लोॾे त चोॾहं तुबक चुड़नि। वाह वाह, शाही बात बिजली जूं हुयूं ऐना अजी बन, विर्ग खां वधो दीदार सदो ददन, ही मुल्क सारो मोयो कामल जे कदमन, हुरू आशिक हबीब ते ॿिया माण्हू बशर जन, ईसा नबी जहिड़ा हा उदासी आशिक मथे अरछन, रजनी रूप मटाया जॾहिं कई मुल्क महबूब बन, ईसा नबी जहिड़ा हा उदासी आशिक मथे अरछन, या अय्युहल्लज़ीन आमनू इहे तो पार पिरन, अदा जिन जा एॾा शान हुजनि तुंहिंजी वटि भर ब्राह्मणी चए। वाह 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 वाह, महिरबानी। इहो सिंगार आहे मथां। हा बसि हाणे वरी अॻिते संगत भले में आहे। ठीकु आहे भले। घणो ॿुधिबो ऐं उॾेरो लाल में मौजूदु आहियूं। सिंध कचहरी जो प्रोग्राम आहे। अॻिते सिलसिले खे वधाईंदासीं। सुगड़ मुअज़्ज़िज़ शहरी ऐं हितां जा जेके हिन दरगाह जा ख़िदमतगार उहे बि असां सां मौजूदु आहिनि। कोशिशि कंदासीं त हिन दरगाह जे हवाले सां तारीख़ी उन्हनि खां ॻाल्हि ॿोल बि ॿुधूं त तारीख़ी कहिड़ी हैसियत आहे, तारीख़ छा थी चवे हिन दरगाह जे हवाले सां। पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई, ऐं साई खां पोइ वरी अचे मिलूं था। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे, पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई, ऐं साई खां पोइ वरी अचे मिलूं था। तेसिताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार नाज़रीन, सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे। उॾेरो लाल जी मज़ार ते मौजूदु आहियूं। संगत सुगड़नि खे ॿुधोसीं, भला जेकॾहिं इजाज़त ॾी हुजे त थोरो मौसीक़ी ॾे हलूं। सूफ़ी फ़नकार मौजूदु आहिनि ऐं हिकिड़ी मौसीक़ी बि ॿुधिजे। फ़क़ीर साईं छा था ॿुधायो? साईं बाबा एजाज़ साईं जो एजाज़ साईं, बिस्मिल्लाह।
कोन गम ॿियो थींदो कोन गम जेसी नैणन ठार ईंदो निर्वहंदो भयो जिगर जलंदो भयो जेसी जान प्यार न ईंदो तेसी दिल खे करार न ईंदो निर्वहंदो भयो जिगर जलंदो भयो जेसी जान प्यार न ईंदो यो मुल्क मिड़ई आया किन ते मगर आया किन ते मगर मुल्क मिड़ई आया किन ते मगर आया किन ते मगर पंजे यार जेड़ो अचे कोन नजर अल्लाह कोन नजर खाई जहर मरा तुझे यार करा खाई जहर मरा तुझे यार करा रोनी आवार नहीं दो निर्वहंदो भयो जिगर जलंदो भयो तेसी जान प्यार नहीं दो तेसी दिल के करार नहीं दो निर्वहंदो भयो जिगर जलंदो भयो तेसी जान प्यार नहीं दो आहे गाल सची न है कूड़ ठगी अल्लाह कूड़ ठगी गाल सची न है कूड़ ठगी अल्लाह कूड़ ठगी दिल अहिड़ी सजण सां वैया लगी अल्लाह वैया लगी हिकु हुन खां सवा ॿियो ॼाणे थो ख़ुदा हिकु हुन खां सवा ॿियो ॼाणे थो ख़ुदा मूंखे करण सिंगार न ईंदो निर्वहंदो भयो जिगर जलंदो भयो जेसी जान प्यार न ईंदो तेसी दिल खे करार न ईंदो निर्वहंदो भयो जिगर जलंदो भयो तेसी जान प्यार न ईंदो कहिड़ी मयार ॾिबी बेमयार मथे बेमयार मथे मयार ॾिबी बेमयार मथे बेमयार मथे आहे एजाज़न भाणो हर वार तोखे हली वञे पोइ वठसि दर चुम पोइ संदसि हली वञे पोइ वठसि दर चुम पोइ संदसि जेहो लहण संभार न ईंदो निर्वहंदो भयो जिगर जलंदो भयो तेसी जान प्यार न ईंदो तेसी दिल खे करार न ईंदो निर्वहंदो भयो जिगर जलंदो भयो तेसी जान प्यार न ईंदो वाह वाह ज़बरदस्त ऐं एजाज़ साईं जी वाई दीदार फ़क़ीर जे सुहिणे आवाज़ में मौजूदु आहियूं उॾेरो लाल वटि उॾेरो लाल जी दरगाह ते जेकॾहिं सवेर जीअं मूं ॿुधायो त असां कोशिशि कंदा आहियूं त जंहिं जॻह ते प्रोग्राम कंदा आहियूं त उन जॻह जे हवाले सां तारीख़ी हैसियत उन शहर जो हुजे या दरगाह हुजे या ॻोठु हुजे इलाइक़ो हुजे त उन जे हवाले सां जेके ॿुधंदड़ आहिनि हिन वक़्तु
हज़ारनि जे तइदाद में माण्हू असांखे ॾिसी रहनि था, माण्हू ॾिसंदा हूंदा ॿुधंदा हूंदा सिंध टीवी जे हिन प्रोग्राम में। त उॾेरोलाल जी दरगाह छा आहे, असल में उॾेरोलाल केरु हुयो, इन जी जेकॾहिं तारीख़ी हवाले सां असांजो खेमचंद मौजूदु आहे, हिन मंडली जो नायब सदर बि आहे ऐं तमामु हितां जो ख़िदमतगार आहे। हिन लाल जेका ही पंहिंजो उॾेरोलाल जी दरगाह आहे, उन खां थोरो तारीख़ी हवाले सां पुछूं। खेम साईं छा था चवनि, तारीख़ छा थी चवे उॾेरे जे हवाले सां, असल में हिन खे थोरो असांखे ॿुधाइजो मुख़्तसरन। महिरबानी प्यारा। ही अमन ऐं शांतीअ जो ही ॿियो नालो आहे उॾेरोलाल। हिंद ऐं सिंध बरे सग़ीर में हीअ वाहिद जेकी दरगाह आहे जिते हिंदू ऐं मुस्लिम ॿई अमन ऐं शांतीअ सां रहनि पिया, पंहिंजी इबादत, पंहिंजी हिकिड़ी निमाज़, शेवा सभु गॾिजी 1365 साल ईस्वीअ जी माने सदीअ जी हिकु टाइम आहे, हिकिड़ो तमामु पुराणो, असां त पोइ आया आहियूं हुन धरतीअ ते। त हीअ त अमन जी धरती आहे, काफ़ी टाइम खां माना जेको हिते हले पियो, इहा रवायतदारी क़ाइमु रहे थी। हिते हर साल 2 मेला लॻनि था, जेके असांजी हिकिड़ी इहा ई जेकी नवाज़िश आहे, इहा असांजी हिते सखाफ़त आहे, हीअ तारीख़ी मंज़र आहे उॾेरोलाल जो नालो, अमन जो नालो। जिते अव्हांखे अमन शांती ॻोल्हणी हुजे, उहा डायरेक्ट उॾेरोलाल शहर में हलिया अचो, जिते अव्हांखे हिंदू मुस्लिम ॿई गॾिजी इबादत कंदे ॾिसंदा। इहा ई असांजी परंपरा आहे, इहा ई असांजी वॾी वॾाई हिकिड़ी आहे, जो हिंदू मुस्लिम असीं ॿई गॾिजी हिते अमन शांतीअ सां रहूं पिया ऐं रहंदा अचूं, रहंदासीं। लाल साईं जो अचणु कंहिं दौर में जॾहिं बर्बियत, ज़ुल्म, अकाचारी जेके थिया हुआ, त ही अलाह साईं ही उहे पैगंबर पैदा कया, इहे ओलिया जेके हिते धरतीअ ते लाथाई, जंहिं अची अमन जो दर्स, इंसानी जो दर्स जेको हिन धरती ते ॾिनई, उहो ई इंसानियत जो दर्स अॼु बि असां इंसान जे रूप में ॾिसूं पिया। असीं जेके हिते माण्हू रहूं पिया, हींअर जेके हिंदू आहियूं चाहे मुस्लिम आहियूं, गॾिजी जेको हिते हिकु थां में खाऊं पिया, हिकु गिलास में असीं पाणी पीऊं पिया, को भेदभाव कोन्हे। उहा रवायत असीं क़ाइमु कंदा अचूं। वॾी महिरबानी खेम साईं। हितां जी जीअं सवेर मूं ॿुधायो त मज़हबी रवादारी जेकॾहिं कंहिंखे बि सिखणी आहे, ॾिसणी आहे, सबक़ु पिराइणो आहे, त हिन उॾेरोलाल जी धरती ते अचे ऐं सिंध जी धरती ते अचे। उॾेरोलाल बि सही आहे, पर सिंध जे जंहिं बि ॻोठ में, इलाइक़े में शहर हुजे, थोरे ॻोठ हुजनि, ॿाराड़ियूं हुजनि, त हुते मज़हबी रवादारी तमामु बहितरीनु आहे। ऐं मां सम्झां थो त जेको सूफ़ीज़म जो पैगाम आहे, उहो सिंध खां शुरू थिए थो ऐं सिंध ते ई ख़तमु थिए थो। दुनिया जे भले केॾनि वॾनि मुल्कनि में, केॾनि बि वॾनि तरक़ी पसंदि मुल्कनि में वञो, पर हुते तव्हांखे मज़हबी रवादारी न मिलंदी। उॾेरोलाल में मौजूदु आहियूं। सिंधी अदबी संगत जा हितां जी जेका शाख आहे, उतां जा दोस्त असां सां गॾु आहिनि ऐं उहे शाइर बि आहिनि ऐं अदबी संगत जा दोस्त। जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे त थोरो वरी अदीबनि खे ॿुधूं, असां सां गॾु मौजूदु आहिनि। अमीन उॾेराई साहिबु असां सां मौजूदु आहे, उन खां ॿुधूं था। साईं छा था ॿुधायो अमीन साईं? गज़ल आहे। बिस्मिल्लाह। तुंहिंजा नेण त मए या सागर, ॻाल्हि त साॻी आहे। तुंहिंजा नेण त मए या सागर, ॻाल्हि त साॻी आहे। मुंहिंजूं अखियूं ऐं वसंदड़ ककर, ॻाल्हि त साॻी आहे। वाह वाह। मुंहिंजूं अखियूं ऐं वसंदड़ ककर, ॻाल्हि त साॻी आहे। तुंहिंजे दर तां प्यासो मोटी राति सॼी सोचमि, तुंहिंजे दर तां प्यासो मोटी राति सॼी सोचमि। ख़ाली दिलि या ख़ाली घाघर, ॻाल्हि त साॻी आहे। वाह वाह। ख़ाली दिलि या ख़ाली घाघर, ॻाल्हि त साॻी आहे। ऐं कीन छॾे थो मास हॾनि ते, रोड़ियो मिख विझे। कीन छॾे थो मास हॾनि ते, रोड़ियो मिख विझे। वाह वाह। नींहुं लॻे या कोई खंजर, ॻाल्हि त साॻी आहे। वाह साईं वाह। नींहुं लॻे या कोई खंजर, ॻाल्हि त साॻी आहे। ऐं मुर्क संधी का मोट मिले, तंहिं लाइ तो तोॾे ॾिसां। वाह वाह। मुर्क संधी का मोट मिले, तंहिं लाइ तो तोॾे ॾिसां। मुंहं में घुंड या हथ में पत्थर, ॻाल्हि त साॻी आहे। वाह साईं वाह। वाह। मुंहं में घुंड या हथ में पत्थर, ॻाल्हि त साॻी आहे।
ख़्वाबनि जी जागीर ॾिनी तो कहिड़ो छे कयई, ख़्वाबनि जी जागीर ॾिनी तो कहिड़ो छे कयई, महल हुजे या वारीअ जो घर, ॻाल्हि त साॻी आहे। वाह वाह। महल हुजे या वारीअ जो घर, ॻाल्हि त साॻी आहे। ऐं शहर सॼे में को बि न दिलि जो हाल ॿुधे थो पोइ, शहर सॼे में को बि न दिलि जो हाल ॿुधे थो पोइ, घर में हुजां की निकिरां ॿाहिरि, ॻाल्हि त साॻी आहे। घर में हुजां की निकिरां ॿाहिरि, ॻाल्हि त साॻी आहे। ऐं तोखे न ॻाल्हि न ॿुधणी आहे पोइ छा त अमीन चवे। वाह वाह। तोखे ॻाल्हि न ॿुधणी आहे पोइ छा त अमीन चवे, हिकु भेरे या दिलि भर हर हर, ॻाल्हि त साॻी आहे। महिरबानी साईं, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी अमीन साईं। ऐं कचहरी जो मज़ो अचे थो संगत या न? वाह वाह। ऐं कचहरी जेकॾहिं संगत साथ ॾिनो त हिते बाक़ाइदे वॾा अञा पोइ हिते भॼन ॿुधाइण वारो बि आहे असां सां, ऐं जेको आहे सो ॿिया हा ऐं पंहिंजो अदीब बि आहिनि, हितां जा इलाइक़े वासी बि आहिनि दोस्त, उन्हनि सां बि ॻाल्हाईंदासीं। पर हिकिड़ी नंढड़ी जेकॾहिं इजाज़त हुजे त साई वठूं। नाज़रीन, प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। उॾेरोलाल दरगाह ते मौजूदु आहियूं। नंढड़ी वठूं था साई, ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीका नाज़रीन, उॾेरोलाल जी दरगाह ते मौजूदु आहियूं ऐं तारीख़ी दरगाह आहे। पूरी एशिया जी वाहिद हीअ दरगाह आहे जंहिं हिकु हाते जे अंदरि मस्जिद बि आहे ऐं मंदर बि आहे। मंदर में पूॼा पाठ थिए थी, मस्जिद में निमाज़ पढ़ी वञे थी, होॾां आज़ान हले थी, होॾां भॼन हलनि था पिया। पर अॼु ताईं हिन तारीख़ में, हिन उॾेरोलाल जी तारीख़ में कॾहिं बि को मज़हबी टकराउ न थियो आहे। हीअ मज़हबी रवादारी जी धरती आहे। मज़हबी रवादारी जी धरतीअ ते असां मौजूदु आहियूं ऐं उन दरगाह ते मौजूदु आहियूं। उन दरगाह ॿिन्ही जेको आहे असांजी दरगाह जेका आहे उॾेरोलाल जी मुस्लमाननि जी जेका मस्जिद आहे, उन्हनि जा मुतवली ऐं उन्हनि जा उन में निमाज़ पढ़ंदड़ ऐं जेके हिते मंदरु ठहियलु आहे उन में उन जी इबादत कंदड़ असां सां गॾु मौजूदु आहिनि। हाफ़िज़ इम्तियाज़ अहमद असांजो रिपोर्टर आहे सिंध टीवी जो, उनजी वॾी महिरबानी, उनजी मेज़बानी में अॼु असांखे हिन तारीख़ी दरगाह ते वेहण जो मौक़ो मिलियो आहे, हिन कचहरीअ जो मौक़ो मिलियो आहे। प्रोग्राम खे अॻिते वधायूं था ऐं सिंधी अदबी संगत जा कुझु दोस्त असां सां गॾु आहिनि। उदास सोलंगी असांखे हिकिड़ी तरन्नुम में वाई ॿुधाईंदो या को गज़ल, छा था ॿुधायो उदास साईं? अखियुनि में थी वेह त आऊं वारे छपर ढकियां, अखियुनि में थी वेह त आऊं वारे छपर ढकियां, तोखे न ॾिसे ॾेह आऊं न पसां की ॿियो। अॼु उॾेरोलाल जे हिन अज़ीम दरगाह ते सिंध टेलीविज़न जे तरफ़ां जेका इहा कचहरी रखी वई आहे, उनखे दिलि जे गहराइनि सां सॼे सथ खे जेको सो भलीकार चऊं था पंहिंजे तंज़ीम अदबी संगत जे तरफ़ां। ऐं हीअ जेका जाइ आहे उॾेरोलाल जी जेका फ़ज़ीलत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो पाड़ो आहे ऐं हिन दरवेश जो इहो मस्कन आहे जेको हिकिड़ो तारीख़ी हैसियत रखे थो ऐं हिते निराली तारीख़ आहे। जेकॾहिं असांखे सिंध जी हक़ीक़ी तसव्वुफ़ खे सम्झणो आहे, जेकॾहिं असांखे सही नमूने सां सिंध जी अमुन परस्ती ऐं सिंध जी जेका असां रिवायत खे सम्झणो आहे, सिंध जी तहज़ीब खे सक़ाफ़त खे सम्झणो आहे, त उहो उॾेरोलाल जी दरगाह असांजे लाइ हिकिड़ो बहितरीनु मिसाल आहे, जिते सालनि खां वठी तमामु कंहिं वॾे वक़्त खां वठी हिते जा माण्हू पोइ कहिड़े मसलक सां वास्तो रखनि था, मुस्लमान आहिनि, हिंदू आहिनि या ॿिया जेके माण्हू आहिनि, उहे सभु जा सभु माण्हू अक़ीदतनि हिते दरगाह ते अचनि था। ऐं असां सभिनी ॾिठो त हिकिड़े ई टाइम ते ॿिन्ही मज़हबनि जा माण्हू पंहिंजूं पंहिंजूं इबादतूं कनि था। को बि तफ़रक़ो कोन्हे, का बि जेका तनाज़ो कोन्हे, का बि कशमकश कोन्हे, हिकिड़े अमुन ऐं प्यार जो माहौल आहे। ऐं हीअ असांजी सॼी सिंध जेका आहे सा ईअं अमुन जो घरु आहे। दुनिया खे जेकॾहिं अमुन खे सम्झणो पवंदो त उनखे सिंध में अचिणो पवंदो ऐं जेकॾहिं हू सिंध में आया त अहिड़ा मस्कन, अहिड़ियूं जायूं, अहिड़ा मक़ाम असांजा जेके ओञाणनि सबूत आहिनि असांजे अमुन परस्तीअ जी, असांजे सिंध जी रिवायत जी ऐं तहज़ीब जी। हीअ तमामु हिकिड़ो अहम इलाइक़ो आहे। हिते इल्मी अदबी माण्हुनि जो तमामु घणो रहणु थियो आहे। ही ऐं चवां त लतीफ़ जो पाड़ो उन करे हिकिड़ो ज़रखेज़ इलाइक़ो आहे। शाइर, अदीब, सुघड़, ॻाइणा तमामु घणा हिन इलाइक़े सां वाबस्ता आहिनि। ऐं ॾाढी ॻाल्हि वणी ऐं ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे, सिंध टेलीविज़न पंहिंजनि सिंध जे उन्हनि माॻनि मकाननि ते ऐं जेके तारीख़ी जायूं आहिनि, तारीख़ी अहमियत वारियूं जायूं आहिनि, उते वञी, उते जे माण्हुनि वटि वञी अहिड़ियूं कचहरियूं करे उते रहंदड़ जेके माण्हू
फ़न ऐं सकाफ़त या फ़नून लतीफ़ा सां हुनजी वाबस्तगी आहे त उन्हनि माण्हुनि खे खणी ऐं मौक़ो ॾेई पूरी दुनिया में मुतारिफ़ कराइण ते सिंध टेलीविज़न वारनि खे आउं जेको मुबारकबाद पेश कयां थो। तमामु हिकिड़ी सुठी रिवायत आहे ऐं इनखे हीअं जारी सारी हलणु घुरिजे। गज़ल जा कुझु शेर आहिनि। टुटल कंहिं तार जहिड़िया, टुटल कंहिं तार जहिड़िया, हयाती बार जहिड़िया, टुटल कंहिं तार जहिड़िया, हयाती बार जहिड़िया, मोहब्बत सिंध धरतीअ जी, मोहब्बत सिंध धरतीअ जी, मोहब्बत सिंध धरतीअ जी, मोहब्बत सिंध धरतीअ जी, अमड़ जे प्यार जहिड़िया, अमड़ जे प्यार जहिड़िया, हयाती बार जहिड़िया, जुदाई मुंहिंजे हाणे, जुदाई मुंहिंजे हाणे, जुदाई मुंहिंजे हाणे, जुदाई मुंहिंजे हाणे, सज़ा संगसार जहिड़िया, सज़ा संगसार जहिड़िया, हयाती बार जहिड़िया, टुटल कंहिं तार जहिड़िया, हयाती बार जहिड़िया। वॾी महिरबानी। ज़बरदस्त उदास सोलंगी लाइ ताड़ी थी वञे ऐं कचहरीअ सिलसिलो जारी आहे, अॻिते वधायूं था ऐं ॿिया बि असां सां दोस्त वेठा आहिनि। पर वरी जेकॾहिं हेॾे हलूं सुघड़नि ॾे त असां सां जेको आहे सो गुल मोहम्मद जत साहब वेठो आहे। गुल मोहम्मद साईं कुझु ॿुधायो भला, ख़ुदा ॾिने मां छा था ॿुधायो? साईं नसीहत जो भई नसीहत जो नसीहत। बिस्मिल्लाह। वेठे वारी वरी विंदई कुझु थी कमा, वेठे वारी वरी विंदई कुझु थी कमा, हाकम अॻियां हिसाब वठंदई डिॼ कंहिं डा, बंदा पंहिंजे बावर ते ॾुखियल खे न ॾुखा, महिनत करे मर्द तूं हिलाल रोज़ी खा, बुखायल खे बिल्कुलु टुकर लाइ टिका, सुणी सदा सवाली जी सुतत पूरी कर सा, पंज ई वक़्त पूरा करे रांझनि खे रीझा, 30 रोज़ा रखी रहबर जा प्यार मंझि पुॼा, ज़कवात ॾे ज़ैफ़न खे बि निवड़त कर न्या, सांझी सुबुह साजरो थी पेरे पो पी मां, जे इन ॻाल्हियुनि ते अमल कई त कोसो न लॻंदई वाह, इहा उमिरि अजाई तूं वेही की न विञा, हितां पाणी खण पा अॻिते लाभदरा जो। वाह वाह। वेठे वारी वरी विंदई कुझु थी कर, ज़ालिम तूं ज़ुल्म करियो खणी तो वतन ते वर, मिल्क तूं खसियो मिसकीननि खां तूं घुंडा पंहिंजो भरी पियो घर, ज़ोर अॻियां ज़ारी थई कुझु ॾाढे खां डर, हिकु कलर कारो थई बि कारीअ थई क़बर, सामी या सोड़ी सां ॾींदई ज़ोर ज़बर, न को वण न को पाणी रुगो बारीअ थई बर, सौ कोई सुञ जो इहो सुझई थो सफ़र, हितां सारे खण समर अॻिते लाभदरा जो। वाह महिरबानी। वाह साईं वाह, ज़बरदस्त। हाणे वरी हेॾे संगत मौसीक़ी जे तरफ़ हलूं भला, जेकॾहिं इजाज़त हुजे त फ़क़ीर दीदार साईं खे ॿुधूं। फ़क़ीर साईं बिस्मिल्लाह। अखियूं अड़ियूं अखियुनि सां, अखियूं अड़ियूं अखियुनि सां लाहे लोक हिजाब, शर्म ऐं शर जो विसरन बाब अताब, काज़ी करे तूं तन सां कहिड़ी अदय सां, खटको ख़ैर सवाब, पल न मुठुनि खे पसण सां, तो पहिरी नज़र सां शिकार कया, तो पहिरी नज़र सां शिकार कया, कई मूं जहिड़ा इंसान सभी, तो पहिरी नज़र सां शिकार कया, कई मूं जहिड़ा इंसान सभी, तुझे हुस्न ते दिल भर आहिनि
हिते हैरान सने तो पहिरी नज़र सां शिकार कया कई मूं जहिड़ा इंसान सने तो पहिरी नज़र सां शिकार कया कई मूं जहिड़ा इंसान सने। तुम लाई जंग सा अख जियणी वे तन जे दिल ते दारो हणी तुम लाई जंग सा अख जियणी वे तन जे दिल ते दारो हणी चीनी मां बिस्मिल हाण पया ओ चीनी मां बिस्मिल हाण पया ताता हूं कन दीवाना सने तो पहिरी नज़र सां शिकार कया कहीं मूं जहिड़ा इंसान सने तो पहिरी नज़र सां शिकार कया कहीं मूं जहिड़ा इंसान सने। जद महफिल में का गाल कई करे सभनी ते जन जादू छदी जद महफिल में का गाल कई करे सभनी ते जन जादू छदी जद महफिल में का गाल कई करे सभनी ते जन जादू छदी बचारे अची तो बोल चया ओ बचारे अची तो बोल चया क्या आए सुख परेशान सने तो पहिरी नज़र सां शिकार कया कई मूं जहिड़ा इंसान सने तो पहिरी नज़र सां शिकार कया कई मूं जहिड़ा इंसान सने। तो जंज दिल खे कैद कयो सब होश छॾाए तन खवयो तो जंज दिल खे कैद कयो सब होश छॾाए तन खवयो तो जंज दिल खे कैद कयो सब होश छॾाए तन खवयो हिक ज़ामिन जे हिते ॻाल्हि लया ओ हिक ज़ामिन जे हिते ॻाल्हि लया सॼण तोल